हाँ नाज़रीन, आम ख़बर असां शेयर कंदा हलूं त मुस्लिम लीग नून जे PS 9 जे उम्मीदवार मोहम्मद उमर मारफाणी अब्दुल रशीद मारफाणी पंहिंजे वर्करनि ऐं हिमायतनि सां गॾिजी कमारिया हाउस तराई पहुची नून लीग अॻुवान अज़हर हुसैन खान कमारियो सां ख़ुसूसी मुलाक़ात कई। कमारिया हाउस तराई में गॾियल प्रेस कॉन्फ्रेंस पिणु कई वई। नून लीग अॻुवान अज़हर खान कमारियो ऐं नईम खान कमारियो पारां पंहिंजे राज भाग समेत नून लीग उम्मीदवार के मुकम्मल सहकार जी यकीन दहानी पिणु कराई वई। उन मौके ते प्रेस कॉन्फ्रेंस कंदे अॻुवाणनि चयो त हिनखे अल्लाह साईं ख़ुशि करे अदा खे ही असांजे हिकिड़ी क़ौम जो हिसो आहे, सो लख भेरो शाबाश अथसि जो ही असांखे पंहिंजो सरदार बि सम्झे थो ऐं उहे आहियूं बि। हिकिड़े हिकिड़ो हिन जो पहिरियों दफ़ो चांस आहे। सो मां नून लीग जो वर्कर आहियां, उन हैसियत में मां पाण मुंहिंजा दोस्त असां हिन जी भरपूर मदद कंदासीं, कई बि आहे, कंदासीं बि। छो जो इन ते माण्हू परे थी कोन वेंदो त को मूंखे टिकट मिले त मां नून लीग में हलां, न मिले त मां न हलां। न मुंहिंजी अहिड़ी तबियत ई कान्हे। जंहिं अॻु में बि जेको बि मां हिम्मत अली खान सरदार हो मुंहिंजो पीउ जे जाइ ते हो, उनखे वोट कयो हुउमि, सो बि मां मियां नवाज़ शरीफ़ जे हुकुम मुताबिक़, छो जो हिते मुंहिंजे बाबा साईं जी फोतगीअ लाइ हू दुआ घुरण आयो, जंहिंते सरदार हिम्मत अली खान गौंसली शाह खे चयो, गौंसली शाह ऐं मियां साहब ॿिन्ही हुकुम कयो त तव्हां इलाइक़ाई सियासत तव्हां पंहिंजे भाउ सां गॾिजी कयो, जॾहिं का अहिड़ी का ॻाल्हि थी त असां तव्हां सां राब्तो कंदासीं। मां हिन महिल अदा खे बि इहो अर्ज़ु कयो त असांजो जेको सिस्टम आहे त 40 ताईं मां कोन निकिरी सघंदुसि, उहो तव्हां मुंहिंजे ॾिसी रहिया आहियो। सो सभु शइ बाक़ी ही शइ जेका आहे इहा पूरे इलाइक़े में आहे, जिते जिते ज़रूरत पियसि मां हिन लाइ हाज़ुर आहियां। कमारे फैमिलीअ लाइ मां नथो चवां, छो जो मां जी पंहिंजी फैमिली अज़हर हुसैन जी फैमिली, उहो जेको बि क़ौम वारो जंहिंखे बि मुंहिंजो क़दुरु आहे, मुंहिंजी इज़त आहे, मुंहिंजा दोस्त मुंहिंजा क़ौम वारा जे मुंहिंजी इज़त कनि था त उहो अदा खे वोट ॾेई कामयाबु कनि। उहो असांजो बशीर साहब जो कमु आहे। उहो कीअं थो चए UI वारनि सां ॻाल्हाए या कंहिंसां उहो थो ॻाल्हाए, उहो लीडर उहो आहे, उहो ॻाल्हाए। का बि ॻाल्हि असांखे हुनजो हुकुम कोन्हे, न को अब्दुल रशीद खे हुकुम आहे, उहो उन्हनि जो पंहिंजो ॻाल्हायल आहे। असां अथियूं अञा बि बशीर साहब मुंहिंजे पुट खां पुछो, उनखे चयोसीं त मौलविन साहबनि खे तव्हां चओ त उहे अब्दुल रशीद जी मदद कनि। असांजे पार्टी जो सीनियर अॻुवान बि आहे। असां साईं वटि पताऊं अचे त असांजी अॻुवाणी बि करे, असांजे मथां शफ़क़त जो हथ बि रखे। जेके बिरादरियूं आहिनि सभु साईं जूं आहिनि, असां बि साईं जा आहियूं। साईं जे आया आहियूं साईं वटि। तव्हांजो मंशूर छा आहे? मंशूर इहो आहे त ॾिसो, हिते जेको हितां जो नुमाइंदो आहे, उन नुमाइंदे मुल्क में जहिड़े फैसिलिटियूं सिवा कुझु न ॾिनो आहे। न कंहिं बि माण्हू में कंहिं बि क़िस्म जी न सहूलियत आहे, न रोड आहिनि, न रस्ता आहिनि, न किथे लाइट आहे। जेको इलाइक़ो असां घुमिया आहियूं त असांखे रोड त नज़र आयो ई न आहे, सम्झो झंगल ई झंगल आहे। न ब्रिजूं ठहियल आहिनि, इरीगेशन जो निज़ाम धर्म भरम आहे। ग़रीब मिसकिन माण्हू रोअनि था, रड़ियूं था कनि त न असां वटि लाइट आहे, न रस्तो आहे, न इस्पतालूं आहिनि। ऐं असां जेका कंहिं माईअ खे ॿार वियम जे लाइ थिए त मोटर साइकिल ते खणी था वञूं, रस्तो का गाॾी बि टपण लाइ कोन्हे। उहा माई पहिरियां त या त अध ते मरी थी वञे, या सूर सां किथे पहुचूं था, उते पहुचूं था त वरी डॉक्टर कोन्हनि। जेको नुमाइंदो पंहिंजे तालुके जी हिकिड़ी हॉस्पिटल आहे, सिविल हॉस्पिटल, उहो नथो संभाले सघे त बाक़ी अवाम एॾे कीअं संभालींदो। ऐं असांजा जेके बि तालुके में माण्हू रहनि था, असांखे तमामु सुठी मोट मिली आहे। जिन जिन बिरादरियुनि जा माण्हू आहिनि उन सभिनी असांखे तमामु सुठे नमूने मोट ॾिनी आहे। वॾो असांजो हीअ आहे साईं, असां 2 टे ॾींहं इन जे करे जो साईं वॾो अलाह जी तरफ़ वियो, उनजे करे असां साईं तॾहिं ते वेठो। पोइ असां साईं खे डिस्टर्ब न कयोसीं, सुठो बि कोन हुयो। पोइ जीअं साईं फारग थियो आहे त साईं जी ख़िदमत में आया आहियूं। असांजो अबो बि आहे, वॾो बि आहे, सरदार आहे। त असां इन जे शफ़क़त सां
हलंदासीं। असां न आहियूं, साईं आहे असांजो वॾो। अच्छा, अॻ में तव्हां कॾहिं काए असां इलेक्शन विढ़िया कोन्हियूं असां अॻ में न इलेक्शन। बाक़ी हाणे वोट जी अहमियत जी असांखे ख़बर आहे, तॾहिं त असां मैदान में आया आहियूं। त वोट जी अहमियत छा आहे ऐं वोट ते अॻिते हली छा हू कनि था ऐं आवाम जे लाइ छा कयो अथऊं।